मेहरबानी हिन माइक में मुझे महबूब शायर है तू बादल है यार असां जड़ो कर थरजा मानो एडन सुठो लिखण वारो आहे कजी न पुजाणी आहे हर शख्स कहानी आहे एक मंजर कशी ॾाढी खूबसूरत है नज़्म में ओहे भी ॾींहं हुया रोज रोज मिलबो ओहे भी ॾींहं हुया रोज रोज मिलबो ऐं ॻाल्हि छा बि हुजे टहक ॾेई खिलबो चपन ते पंहिंजूं परायूं हज़ार आखाणियूं अदब ते आर्ट ते फिल्मुनि ते ऐं किताबनि ते तवील बहस रुसामा अजब अजब ॻाल्हियूं अजब नशे में ते गुज़रिया ही ॾींहं ऐं रातियूं न पंहिंजो होश न दुनिया जी का ख़बर परवाह ऐं ही बि ॾींहं थिया था कॾहिं कॾहिं गॾिजूं मिलूं त ईअं जो 7 कोट उपराए पजा कंहिं जोक ते बि रुगी मुर्क साब ज़ोरीअ जी कंहिं जोक ते बि रुगी मुर्क साब ज़ोरीअ जी नमाई साॻियो ऐं न तूं उहा साॻी अखियूं वही मगर हाणे तिन में वीरानियूं पराए देश में कंहिं अजनबीअ जूं हैरानियूं बचार जुमला लगल टेप थियल ज़बान ने अवाजी कीअं तबियत किथे ऐं कीअं आयो लिखो था लिखण बि शायदि छॾे ॾिनो हाणे घणनि ॾींहंनि खां अव्हां जो न कुझु पढ़ियो आहे ॾिसो त केॾी न आहे ख़राब मौसम अॼु हवा में केॾी न मिटी बस ज़ुकाम खंघ बुखार ऐं वरी विच में ख़ामोश चांहि जो वक़फ़ो जेको नींदे थिए आंगुरनि जो थोरो चुहाव तकड़ में हथ छिकण सॉरी थोरो पछता निगाहूं हेठि रुगो माठ बि हिकु घाव अज़ाब माठ जो जंहिं पल वधी वञे हद खां चङो हलां थो चवण रुकजण अजाई आस जो मोट में कोई चवंदो अञा त वेह अञा वक़्तु ई थियो छा आहे मगर जवाब में चऊं भला वरी अचिजो ॿुधी निड़ीअ में का शइ अटकंदी फासे तेज तेज कदम धूड़ धूड़ राहुनि में इहे भी ॾींहं थिया